जहिड़े फोरम ते ईअं चइजे हा त कंहिं बंदि कमरे में वेही कंहिं बंदि कोठीअ में वेही हुननि माण्हुनि को मुंहिंजे साम्हूं या असगर फलाणे साहिब जे साम्हूं वेही अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कयो आहे ऐं असगर अची ॿाहिरि ॻाल्हि करे या आऊं वञी ॿाहिरि ॻाल्हि करियां त को बि इहा ॻाल्हि अहिड़ी कोन हुई अहमियत जोगी। अहिड़े फोरम ते अची सोशल मीडिया जहिड़े फोरम ते अची ऐं हिकिड़ो औरत जे हवाले सां अहिड़ी तमीज़ ऐं अहिड़ी तहज़ीब जो इज़हार करणु अहिड़नि माण्हुनि खे आउं त चवां थो नंढड़ो लफ़्ज़ आहे, ज़ेब त इंतिहाई नंढड़ो लफ़्ज़ आहे। हीअ हिननि जी किरियल घिनौनी हरकत आहे, इंतिहाई। हिननि लॼाए छॾियो आहे असांजी सिंधियत खे, हिननि लॼायो आहे असांजी रवादारी खे, हिननि लॼायो आहे हिकिड़ो असांजे यानी हिकिड़ो जेको पंहिंजो असांजो हिकिड़ो बैन अल-अक़वामी तौर ते हिकिड़ो मयार आहे, हिकिड़ी सुञाणत आहे, हिकिड़ी ॼाण सुञाण आहे। हिननि माण्हुनि खे शर्म अचणु खपे। असांजी का हमदर्दी कंहिं बि इन्हनि असेंबली में वेठल सियासतदाननि सां कोन्हे का, कंहिं सियासी उन नुक़्ते नज़र खां असां को धुर भरती कोन था ॻाल्हायूं, पर हिकिड़े इख़लाक़ जे दायरे में हिननि इंतिहाई ग़िलाज़त आमेज़ लफ़्ज़ इस्तेमालु करे पंहिंजे असली हसब ऐं नसब जो ऐलान आउं क्लियर कट इहो चवां थो त हिननि इंतिहाई नादानी ऐं अहमकाना हरकतूं कयूं आहिनि ऐं हिननि खे फौरन खां पेशतर बिल्कुलु जल्दी खां जल्दी अची सिंधी क़ौम जी हिननि दिलि आज़ारी कई आहे। अदी नुसरत सां गॾु हिननि सॼी क़ौम जी दिलि आज़ारी कई आहे। हिननि खे फौरन खां पेशतर जल्द खां जल्द अची सिंधी क़ौम खां माफ़ी वठणु खपे। हालांकि नाक़ाबिले माफ़ी जुर्म आहे। अहिड़ियूं वेही यानी हिकिड़ियूं ॻाल्हियूं कबियूं आहिनि सोशल मीडिया ते वेही, असां यार उहो दोहराइण बि नथा चाहियूं उन्हनि जा उहे जुमिला जेके हुननि लिखिया आहिनि। बहरहाल साईं जन मूंखां अॻ में ॻाल्हायो आहे, मां ॿुधो कोन हो, ख़ासि तौर ते मूंखे इन पॉइंट ऑफ व्यू ते हिकिड़ो पंहिंजो मौक़िफ़ ॾियणो हो। मूंखे सुञाणनि था जेको बि कुझु अचनि, आउं इहो वरी बि हुननि खे चवां थो त तव्हां इंतिहाई घटिया हरकत कई आहे। इंसानु पंहिंजी गुफ़्तगू मां पंहिंजे हसब नसब जी एड्रेस ॾींदो आहे, पतो ॾींदो आहे। आउं ॻाल्हाए रहियो आहियां, आउं कहिड़े नसुल मां आहियां उहो सिंध दुनिया सॼी सम्झंदी। ऐं जेकॾहिं इते ई फ्री हिकिड़ी कमीनगी वारी गुफ़्तगू ते अचां त माण्हुनि खे शक पैदा थींदा त अलाए कहिड़े कंहिं रोड जी पैदावार त कोन्हे। इहो ई सबबु आहे त असां हिननि खे इहो वॉर्न था कयूं त इहो आउं त भायां थो त जेकॾहिं ॿुधनि था ऐं ॾिसनि था त इन शइ खे तस्लीम करे आफ़ियत इन्ही मंझि आहे ऐं पोइ असां चवंदासीं त न यार हिननि जो इहो वॾमाणपो आहे त सिंध जे रिएक्शन ते, सिंध जे रद्द अमल ते हिननि खे ॻाल्हि सम्झ में अची वई ऐं हिननि अची ॿ लफ़्ज़ माफ़ी जा हिकिड़ा ॻाल्हाए ऐं ईअं लाइव अची माफ़ी वठनि। हे त लिखियो अथऊं न, माफ़ी हथ जोड़े क़ौम खां वठनि, असां राज़ी आहियूं। साईं आयो अथव खलील चांडियो साहिब, साईं खे बि ॿुधऊं, वरी असां हाज़िर आहियूं जेको महिरबानी साईं, महिरबानी अल्ताफ़ जतियो साहब, महिरबानी साईं भलीकार साईं खलील चांडियो साहब, आवाज़ क्लियर अचे पियो सर? साईं 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 महिरबानी, साईं महिरबानी, वॾी महिरबानी। खलील चांडियो साहब, अॼु जेको असां जेको हिन वक़्तु हले पियो प्रोग्राम, ख़ासि तौर ते जेको कल्ह ही असेंबली में जेको अदी नुसरत सैर अब्बासी सां त इहो हिकु भेरो न पर ही मुंहिंजे ख़्याल में ॿियो टियों भेरो वाक़िअ थिए पियो। पर हिन वक़्तु काफ़ी अरसे खां वठी जेके सिंध में ख़ासि तौर ते नियाणियुनि जे हवाले सां जेको टॉपिक बि असीं रखियो आहे त सिंध जूं नियाणियूं महफ़ूज़ छो न आहिनि। जी खलील चांडियो साहब। साईं हाणे इहो जेको सिंध जे नियाणियूं महफ़ूज़ छो न आहिनि, इहो त हिकिड़ो तमामु वॾो न सिर्फ़ु सुवालु आहे पर सॼे सिंधी समाज जे अभ्यास करण जो मुतक़ाज़ी सुवालु आहे त इन जा कहिड़ा कहिड़ा उहे असबाब आहिनि जंहिंजे करे असां जो नियाणियूं अॼु ॾींहं ताईं ग़ैर महफ़ूज़ आहिनि। इहो त हिकिड़ो वॾो सुवालु आहे। बाक़ी रहियो मामिलो अदी नुसरत सैर अब्बासी जो, त नुसरत सैर अब्बासी जे लाइ जेकॾहिं सागर समेजो साहब या हफ़ीज़ कुंबर साहब जेकॾहिं उन्हनि जे लाइ लफ़्ज़ चयनि, सभ खां पहिरियों त उन्हनि लफ़्ज़नि जी असां निंदा कयूं था। सागर समेजो हिकिड़ो आम माण्हू कोन्हे को, सागर समेजो हिकिड़ी उनजी बि पंहिंजी हिकिड़ी वर्थ आहे, वर्थेबल पर्सन आहे सिंध जो। हफ़ीज़ कुंबर ख़ुदि जेको आहे पंहिंजी जाइ ते वर्थ, पर बुनियादी तौर ते असगर साईं सुवालु इहो आहे त जेको माण्हू सियासत कंदो आहे त सियासी तौर ते उन ते तनक़ीद थींदी बि आहे, पर जहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया विया आहिनि उहे लफ़्ज़ जेको आहे सो क़ाबिल मज़मत आहिनि, उनजी असां मज़मत कयूं था। सॼी सिंध जे हर मकतब फ़िक्र, सिंध जे हर शऊर उन लफ़्ज़ी बीहक जी जेका उहा लफ़्ज़ी अदायगी आहे उनजी मज़मत कई आहे। बाक़ी हाणे उन्हनि लफ़्ज़नि जे बुनियादनि ते वरी जेतिरी तव्हां सागर समेजे जी बेइज़ती माण्हुनि कई आहे, जेतिरी हफ़ीज़ कुंबर जी माण्हुनि बेइज़ती कई आहे, त उहा बि जेको आहे नाक़ाबिले बर्दाश्त आहे।
हाणे ॾिसो शयूं आहिनि ॿ टे जेके सम्झण जूं आहिनि त इहे सभु शयूं थियनि छो थियूं। थियण जो जेको बुनियादी तौर ते सबबु आहे उहो इहो आहे त हिकु तरफ़ जॾहिं तव्हांखे वफ़ाक़ में तव्हां वेठा आहियो, तव्हांजी क़यादत वेठी आहे, उते तव्हांजा वज़ीर वेठा आहिनि, तव्हांजा कबीर वेठा आहिनि, मिनिस्टर वेठा आहिनि। वफ़ाक़ जे पारां सिंध सां जेके ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि उन्हनि ज़्यादतुनि ते त तव्हां कॾहिं बि जेको आहे सिंध जे माण्हुनि सां कोन था बीहो, सिंध जे माण्हुनि सां नथा बीहो, सिंध जे शऊर सां कोन था बीहो। जेकॾहिं सिंध जे अंदरि गवर्नर राज जे निफ़ाज़ जी ॻाल्हि थी कई वञे, जेकॾहिं सिंध जे अंदरि सिंध जे वजूद जी वहदत जी ॻाल्हि थी कई वञे, कराची खे अलॻि इंतिज़ामी यूनिट जी ॻाल्हि थी कई वञे, त उते त तव्हां जेको आहे उते को बि किरदारु कंट्रीब्यूशन कोन था कयो। पर हिते हर वक़्तु तव्हां पीपल्स पार्टी बाबा ठीकु आहे, बजट इजलास हुयो न, बजट इजलास जो जेको उनजो तक़ाज़ाऊं आहिनि उन त तव्हां ॻाल्हायो आहे, तव्हांखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे, तव्हां फैक्ट्स फिगर सां शयूं खणी अचो आहे, उन्हनि ते ॻाल्हायो आहे, उन ते डिबेट कयो आहे, जेको मुहज़िब तरीक़ो आहे। मुहज़िबपणो अदी नुसरत साहिब अब्बासी बि कोन ॾेखारियो आहे, मुहज़िबपणो सागर समेजे बि कोन ॾेखारियो आहे, मुहज़िबपणो हफ़ीज़ कुंभर बि कोन ॾेखारियो आहे, मुहज़िबपणो जेके सोशल मीडिया ते वेठल जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि बि कोन ॾेखारियो जिन्हनि उनखे गारियूं ॾिनियूं। सभ खां पहिरीं ॻाल्हि बुनियादी तौर ते त जेके बि माण्हू गार गंद करे थो, कंहिंजे लाइ ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए थो, त उन माण्हू खे तव्हां पंहिंजे मुहज़िबपणे वारी लिस्ट मां कढी छॾियो। तव्हां ॾिठो त गुज़िरियल हफ़्ते ॾेढ खां वठी जेको मूंसां जेका हशर नशर थियो उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। गुज़िरियल इन हफ़्ते ॾेढ में जेको हशर नशर अरफाना मलाह सां थियो उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। इनखे बि मुहज़िबपणो कोन थो थिए। तव्हां जेॾी महिल फरियाल टालपुर खे गारियूं था ॾियो उहो बि मुहज़िबपणो कोन्हे को। तव्हां जेॾी महिल अज़रा पिचू खे गारियूं था ॾियो उहो बि मुहज़िबपणो कोन्हे को। तव्हां जेॾी महिल मरियम नवाज़ खे घटि वधि था ॻाल्हायो उहो बि मुहज़िबपणो कोन्हे। जेकॾहिं मुहज़िबपणो लागू करिणो आहे त पोइ सभिनी जे लाइ लागू करिणो आहे। मुहज़िबपणो लागू करिणो आहे त तव्हां जेको आहे साईं जेम्स खे बि घटि वधि न ॻाल्हायो, तव्हां जेको आहे हुनजी आल औलाद खे न ॻाल्हायो, तव्हां हुनजे फ़िक्र नज़र सां इख़्तिलाफ़ कयो, तव्हां हुन ते तनक़ीद कयो, बिल्कुलु जेको आहे उहो जाइज़ आहे। मुहज़िबपणो इहो बि आहे त तव्हां आरीसर जी क़बरुनि खे बि जेको आहे हुनजी तज़लील न कयो। मुहज़िबपणो इहो आहे त तव्हां जेको आहे बंबरे साहिब जी क़बर जी तज़लील न कयो। इहो बि मुहज़िबपणो आहे। मुहज़िबपणे ते जेकॾहिं अचिणो आहे त मुहज़िबपणे जूं खोड़ शयूं आहिनि जेके करण जे लाइ हूंदियूं आहिनि। सिर्फ़ु इहो मुहज़िबपणो कोन्हे को त तव्हां हिकिड़ो क्रिटिकली हिकिड़ो जेको आहे शयुनि खे पंहिंजे मफ़ादनि जे तहत तव्हां जेकॾहिं हुनखे एड्रेस कयो था। मूंखे ॿुधायो त पीर पागारो साहिबु केतिरो वक़्तु मुसलसिल असां त जॾहिं खां वठी ॼवा आहियूं उहो को दौरु कोन्हे को जॾहिं पीर साहिबु पागारो जंहिं इक़्तिदार में कोन रहियो आहे। हर वक़्तु इक़्तिदार में रहिया आहिनि। उन्हनि सिंध जे अंदरि जेका डिलीवरी ॾिनी आहे उहा बि तव्हांजे साम्हूं आहे। उहो ई साॻियो मीर पीर रिवाज सिस्टम मक़सदु तव्हां तब्दील छा कयो आहे। अॻ में तव्हांजा CM रहिया, तव्हां घटि वोटनि जे ज़रिए, तव्हांजो मुज़फ़र शाह CM रहियो, तव्हांजो अली मदद शाह CM रहियो, तव्हांजा केतिरा चीफ मिनिस्टर रहिया आहिनि, तव्हांजो अरबाब रहीम तव्हांजो रहियो, तव्हां सॼे पाकिस्तान जा मालिक रहियो।